ए अल्लाह रुपए के सुञाताई तोखे न ॼाताई। हिकु भेरे दरिया जे पतण छुटण ते वतायो परे खां रेणू कंदो डोड़ंदो आयो। चयाईं मुहाणा ॿेड़ी झलिजो, मूं फ़क़ीर खे बि ख़ुदा जे वास्ते खणियो हलो। कसम अथव ख़ुदा जो तरसो तरसो ऐं अची पहुतो आहियां। अलाह खे मञो न वञो ऐं मूंखे बि खणियो हलो। वताए फ़क़ीर अलाह जे नाले मुहाणनि खे खणण जो चयो, पर मुहाणनि हुनजी हिकु बि न ॿुधी ऐं ॿेड़ी खे हलाइण लॻा। फ़क़ीर जी ॾांहुं का बि तवजह हुन ते न ॾिनऊं, जॾहिं त हुन जूं रड़ियूं चिटियूं पे ॿुधण में आयूं ऐं किनारो छॾे ॿेड़ी अॻिभरी थी त वतायो बि अची पहुतो। वताए खीसे मां रुपियो कढी चयो त ॿेली ही सॼो सारो रुपियो वठो, पर मूंखे चाढ़ियो हलो ॾाह थियो, ईअं न करियो, न त दरबदर थी वेंदा। मुहाणनि ॾिठो त ॿियनि खां रुॻो 2 आना मिलिया आहिनि। फ़क़ीर रुपियो पियो ॾे, सो ॿेड़ी खे वापसि मोटाए कपर ते आंदाऊं। रुपियो वठी फ़क़ीर खे ॿेड़ी ते सवारियाऊं ऐं जॾहिं वताए फ़क़ीर जो हंभारो ढिरो थियो, तॾहिं फ़क़ीर चयो त ए मुंहिंजा मौला, ए मुंहिंजा अलाह, रुपए खे जेतिरो सुञातो थो वञे ओतिरो तोखे केर बि नथो सुञाणे। साथियों, उम्मीद आहे त हिन कहाणी जो मक़सदु तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। वधीक वीडियो जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा।